नासिर मोहनजोदड़ो एयरपोर्ट 2018 खां मुकम्मल तौर बंद आहे। फ्लाइट्स ऑपरेशन बंद हुजण करे तारीख़ी ऐं तहज़ीबी विरसे ताईं सियाहन जे पहुचण मुश्किल बणियल आहे। मक़ामी माण्हुनि मोहनजोदड़ो एयरपोर्ट खे फौरी तौर बहाल करण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले से पेश आहे हीअ रिपोर्ट। हिन जदीद दौर में जिते दुनिया कारोबार खे वधाइण लाइ शहरन खे हिक ॿिए सां ॻंढण ऐं फ़ासिला घटाइण जूं कोशिशूं करे रही आहे, उते बदनसीबी सां सॼी दुनिया में तहज़ीबन सां प्यार कंदड़नि लाइ कशिश जो मर्कज़ बणियल सिंध जे क़दीमी शहर मोहनजोदड़ो जे एयरपोर्ट ते उॾामूं वधाइण बदिरां उनखे मुकम्मल तौर ते जहाज़नि जी अच वञ लाइ बंदि कयो वियो आहे। असांजी इंटरनेशनल एयरपोर्ट जेका मोहनजोदड़ो आहे उहा गुज़िरियल काफ़ी सालनि खां जेको आहे त हिन टाइम बंदि थियल आहे। मोहनजोदड़ो खे जेको डिपार्टमेंट खे जेको नुक़सानु थी रहियो आहे उहो बि काफ़ी जेको आहे त माना वधंदो पियो वञे। उन लाइ असांजी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबो आहे त असांजी इंटरनेशनल एयरपोर्ट जेका आहे उहा बहाल कई वञे। सर असांजो इहो ई मुतालबो आहे मेहरान टीवी जे प्लेटफॉर्म ते त जेको एयरपोर्ट बंदि थियो आहे इनखे जल्द खां जल्द मतिलबु त खोलियो वञे, छो त पहिरियां जॾहिं खुलियल हूंदो हुयो त काफ़ी मतिलबु टूरिज़म वधीक हूंदी हुई। हाणे काफ़ी नुक़सानु पियो आहे हिन एयरपोर्ट बंदि थियण सां, काफ़ी टूरिज़म घटिजी वई आहे। मोहनजोदड़ो एयरपोर्ट सूबे सिंध जो 3 नंबर मसरूफ़ तरीन एयरपोर्ट रहियो आहे। इहो 5000 साल पुरानी तहज़ीबी विरसे मोहनजोदड़ो शहर सां गॾु आहे, जंहिं जे 28 किलोमीटरनि ते लाड़काणो शहर मौजूदु आहे। मोहनजोदड़ो एयरपोर्ट 1967 में शुरू थियो। इन जे रनवे ऐं टर्मिनल बिल्डिंग ते ॿ भेरा 1973 ऐं 1996 में कमु कयो वियो। एयरपोर्ट जो रनवे 6500 फुट डिघो ऐं 100 फुट वेकरो आहे, जंहिंसां गॾु 775 फुट टैक्सी वे 2 एयरक्राफ्ट जी पार्किंग लाइ बि जाइ पिणु मौजूदु आहे। एयरपोर्ट ते उॾाम भरींदड़नि लाइ 107 सीटूं ऐं उॾाम ते ईंदड़नि लाइ 24 सीटूं मौजूदु आहिनि, जॾहिं त स्टेट लाउंज में 25 ऐं CIP लाउंज में 15 सीटूं आहिनि। एयरपोर्ट में मुलाज़िमनि जो अंगु 65 ऐं ऑफिसरनि जो अंगु 4 आहे। कंहिं वक़्त में मोहनजोदड़ो एयरपोर्ट ते 5 हफ़्तेवार फ्लाइट्स हलंदियूं हुयूं, जॾहिं त 2 चार्टर फ्लाइट्स ऐं नॉन चार्टर फ्लाइट्स बि हलंदियूं हुयूं। VIP ऐं VVIP फ्लाइट्स पिणु इन एयरपोर्ट खे इस्तेमालु कंदियूं हुयूं, पर बदनसीबी सां हाणे कुझु सालनि खां इहे फ्लाइट्स मुकमल तौर बंदि आहिनि। हिते एयरपोर्ट आहे उहो बंदि थी वियो आहे, तक़रीबन ॿाहिरि जा माण्हू हुआ ईंदा वेंदा हुआ, हाणे केरु बचे वञे कोन थो। असांखे गुज़ारिश आहे हुकूमत खां त इहे बस वारनि खे त इहे बहाल करे ॾियनि। मोहनजोदड़ो एयरपोर्ट ते पाकिस्तान सिविल एविएशन जे मयार मुताबिक़ सहूलियतूं फराहम थियल आहिनि। लाड़काणे, कंबर शेदात कोट, दादू ऐं जेकबाबाद जा माण्हू इन एयरपोर्ट खे इस्तेमालु कंदा आहिनि। एयरपोर्ट लाड़काणो खैपुर पुल ऐं लाड़काणो मेहर इंडस हाईवे सां मुंसलिक आहे। 1980 में यूनेस्को तरफ़ां मोहनजोदड़ो खे दुनिया जी क़दीमी जाइ करार ॾिनो हो। सॼी दुनिया मां सियाह ऐं क़दीम आसार जा माहिर मोहनजोदड़ो घुमण लाइ ईंदा आहिनि, पर 2018 जी आख़िर में इन एयरपोर्ट खे मुसाफ़िरनि जो अंगु घटि हुजण जो जवाज़ ॾियण बंदि कयो वियो। इंतज़ामिया तरफ़ां एयरपोर्ट खे बंदि करण जो सबबु कमर्शियल फ्लाइट्स न हुजणु ॿुधायो वियो आहे, पर असल में मुस्लिम लीग नवाज़ ऐं पीपल्स पार्टी हुकूमत विच में माज़ी में हलंदड़ तकरार सबबु एयरपोर्ट खे बंदि कयो वियो हो, जेको अञा ताईं बहाल नाहे थी सघियो। PIA तरफ़ां अॻूणी वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो जे दौर में 3 खां 4 फ्लाइट्स मोहनजोदड़ो एयरपोर्ट तां रोज़ानो जी बुनियाद ते उॾाम भरींदियूं हुयूं, जंहिं बाद फ्लाइट्स जो अंगु घटायो वियो। पर 2008 खां 2013 ताईं पीपल्स पार्टी जे दौर में ॿीहर मोहनजोदड़ो एयरपोर्ट खे इस्तेमालु कयो वियो, जॾहिं त 2018 में एयरपोर्ट खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो। इहा ॻाल्हि क़ाबिले ज़िक्र आहे त सियालकोट में सियालकोट इंटरनेशनल एयरपोर्ट पाकिस्तान में वाहिद एयरपोर्ट आहे जेको सियालकोट चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री तरफ़ां हलाए वञे थो, जंहिं ते ॾेही तोड़े परॾेही फ्लाइट्स हलाई वञनि थियूं। इन मिसाल खे साम्हूं रखंदे सॼी दुनिया में क़दीम आसारनि जे माहिरनि, रिसर्चर्स, आलमनि, फिल्म मेकर्स, शागिर्दनि ऐं ॿियनि वास्तेदार हलकनि लाइ जेकॾहिं मोहनजोदड़ो ऐं आसपास में सियाहत जूं सहूलियतूं वधायूं वञनि ऐं ख़ुसूसी पैकेज ॾिना वञनि त सियाहत मां वॾो नाणो कमाए सघिजे थो। मोहनजोदड़ो एयरपोर्ट खे मुकमल तौर ते बहाल ऐं इन खे फ़ाल करण सां टूरिज़म ऐं एंटरटेनमेंट इंडस्ट्री खे हथी मिलंदी, जंहिंसां समूरी दुनिया मां परॾेही सियाहनि खे अचण जो मौक़ो मिलंदो। मिलंदियूं एयरपोर्ट ते बाहि मतिलबु त रोड खां बाहि हुन ते एयर जे ज़रिए तकड़ में पहुचंदा हिते, ऐं काफ़ी मतिलबु त हिते मोहनजोदड़ो में मतिलबु त टूरिज़म वधंदी। त एयरपोर्ट वग़ैरह जेको आहे हिननि करे छॾियो बंदि। उन खां बाद में सर हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो बि फॉरेन मां जेके मतिलबु अचनि पिया विज़िटर्स, उहो हिन वक़्तु गुज़िरियल साल खां वठी करे हिकिड़ो बि फॉरेन खां को विज़िटर न आयो,
जेके आया आहिनि उहे कुझु कंपनियुनि सां मतिलबु रिलेटेड आहिनि, उहे ॿिए कंहिं एक्सेस जे थ्रू आया आहिनि, बाक़ी हितां एयरपोर्ट जे ज़रिए को बि न आयो आहे। उनखां अलावा जेके रोड रस्ता आहिनि हिते तव्हां ॾिसंदव उहे पिणु हिन वक़्तु इन कंडीशन में आहिनि। असां अलाए कीअं जतन करे हिते अची मतिलबु त आया आहियूं हिते। एयरपोर्ट जे बहाल थियण सां एयरपोर्ट ते ट्रैफ़िक जी आमदोरफ़्त में इज़ाफ़ो थींदो, जंहिंसां परडेही नाणो मुल्क में ईंदो। परडेही सियाहनि जे अचण सां सक़ाफ़ती ऐं समाजी तालुकातनि में बहितरी ईंदी, जंहिंसां ॿियनि मुल्कनि ॾांहुं हम आहंगी में इज़ाफ़ो थींदो ऐं मुल्क जो हिकु मस्बत किरदारु साम्हूं ईंदो। एयरपोर्ट जे बहाल थियण सां मक़ामी माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, जॾहिं त परडेह मां आलमी रिसर्चर्स अची सक़ाफ़त ऐं तहज़ीब बाबति रिसर्च करे सघंदा। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं PIA इंतिज़ामिया खे मोहन जो दड़ो एयरपोर्ट जे बहाल ऐं फ़ाल करण लाइ तकिड़ा क़दम खणण घुर्जनि, त जीअं अवाम खे फ़ाइदो पहुची सघे।